अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में वाके भली कार माह फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ईंदड़ 2 हफ़्तनि दौरान ईरान मथां वधीक तेज़ हमला करण जो ऐलान करे छॾियो। ट्रंप चयो आहे त ईरान खे पत्थर वारे दौर में मोकिले छॾींदासीं। ईरान जो जोहरी प्रोग्राम ऐं बैलिस्टिक मिसाइल तबाह करे छॾिया आहिनि। अमरीकी सदर चयो आहे त ईरान जंग में फतह जे वेझो आहियूं। ईरान जंग जी शुरूआत बाद अमरीकी अवाम सां पहिरीं ख़िताब में हिकु भेरो ॿीहर धमकी ॾिनी त ईरान सां डील न थी त ईरान जी बिजली घरनि खे तबाह करे छॾींदासीं। ट्रंप चयो आहे त अमेरिका खे विच ओभर मां तेल समेत कंहिं बि शइ जी ज़रूरत नाहे। असां त उन्हनि जी मदद लाइ मौजूद आहियूं जेके आबनाई हरम्स मां तेल खणनि था। सिंध ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात, बिजलीअ जो निज़ाम दरहम बरहम। हेठाई वारा इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया। बलूचिस्तान में ॻड़े सां बरसात तबाही करे छॾी। हैदराबाद, ॼाम शोरो, टंडो ॼाम, टंडो अलहया, टंडो मोहम्मद खान, दौलतपुर सुफन, शाहपुर जहानिया, काज़ी अहमद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी।